नाज़रीन, कासमाबाद मां पुलिस राड़ नमूने गुम थियण बाद क़त्ल कयल नंढे कद वारे प्रोफेसर इश्तियाक अबड़ो जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ संदसि वारसनि ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां पेश आहे मुदस्सिर अब्बास जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, कासमाबाद मां पुरसरार नमूने गुम थियण बाद क़त्ल थियल नंढे कद वारे प्रोफेसर इश्तियाक अबड़ो जा कातिल पुलिस गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे, जंहिं ख़िलाफ़ अॼु संदसि जे वारसनि ऐं समाजी अॻवाननि पारां एसएसपी ऑफिस खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो आहे। असीं वाले हिन एहतिजाज में शरीक संदसि जे वारसनि ऐं समाजी अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हुन वधीक छा चवणु आहे? साईं, हाणे उन्हनि जी दिलनि जा जेके राज़ आहिनि उहो रब पाण ॼाणे थो, पर शुरूआती ॾींहं खां वठी असां सां पुलिस को बि कासमाबाद जी हद जी पुलिस को बि ताउन न कयो ऐं न वरी उन कातिलनि खे गिरफ़्तार करण में का मदद कई, बल्कि एसएसपी हैदराबाद बि को बि ताउन न कयो। एसएसपी हैदराबाद एतिरो मजबूर हो जो उनखे 2 चार्जूं जामशोरे जी बि हैदराबाद जी बि, त हुन मजबूर थी चयो त तव्हां जी ज़िद तां लहो ऐं जामशोरे में एफआईआर कटायो। कानूनी हक़ असांजो कासमाबाद में एफआईआर करण जो, जेको एसएचओ न कयो। बकोल एसएचओ जे उते असांखे चए पियो त आईजी बि तव्हांजे साम्हूं वेठो आहे, डीआईजी बि तव्हांजे साम्हूं वेठो आहे, एसएसपी बि तव्हांजे साम्हूं वेठो आहे। जॾहिं सभु इहे हिकिड़े माण्हू खे पावर आहिनि त ॿिया माण्हू हिते अवाम जो पैसे सीड़ाइण जे लाइ कुर्सी छो सीड़ाई वई आहे। ऐं इंसाफ़ अगरि एसएचओ ॾेई सघे थो त एसपीअ जो हुजण जो को जवाज़ ई कान थो बचे। असांजो वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं जनाब चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां इहो मुतालबो आहे त महिरबानी करे इंसाफ़ कयो वञे। असां पुरअमन एहतिजाज आहे इन जो हिकिड़ो नोटिस वरितो वञे ऐं जिते जजनि खे धमकियूं थियूं मिलनि उते केर बि महफ़ूज़ न आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे, इन्हनि खे सभिनी खे मुअतल करे पुलिस अफ़सरान खे शामिल तफ़्तीश कयो वञे। सभिनी खे ख़बर आहे त गुज़िरियल ॾींहुं शहीद इश्तियाक अबड़ो खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। उन में 3 पुलिस जी जूरिसडिक्शन अचनि थियूं, पुलिस स्टेशन झिरक, पुलिस स्टेशन जामशोरो ऐं कासमाबाद, पर हू इन्वेस्टिगेशन करण में बिल्कुलु तरह सां नाकाम थी विया आहिनि। भाउ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते असांजे मुआशरे में हेतिरो वॾो हिकु प्रोफेसर उस्ताद ईअं बेरहमाना क़त्ल थी वियो आहे त पोइ आम आवाम ऐं ग़रीब आवाम जी छा हालत हूंदी। प्रोफेसर इश्तियाक अली अबड़ो के इन हादसे के तक़रीबन 10 ॾींहं गुज़री आहिनि, पर पुलिस मुकमल ताउन खां जवाबु ॾेई छॾियो आहे। एतिरे क़दर जो वीडियोज़ खां वठी नंबर्स जेके जिन तां मुसलसल प्रोफेसर इश्तियाक अबड़ो खे धमकियूं आयूं पे महीने ॾेढ खां, उहे नंबर्स बि वारसानी ऐं मालिकनि ऐं उनजे दोस्तनि कढिया बि आहिनि, पर उनजे बावजूद बि पुलिस वारसनि खे सपोर्ट करण लाइ तयारु कोन्हे। एतिरे क़दर जो जेका 302 जो वारसनि जो हक़ आहे एफआईआर कटाइण, डेट थी आहे, एतिरो वॾो क़त्ल थियो आहे, उनखे घुटा ॾिना विया आहिनि, त 302 जो हक़ आहे। 302 जी एफआईआर कटण लाइ बि जामशोरो पुलिस, एसएसपी हैदराबाद जी पुलिस ऐं झिरक जी पुलिस मुकमल जवाबु ॾेई छॾियो आहे। यह पुलिस जी नाअहली आहे। अगर पुलिस सच्चाई सां ऐं सच्चाई सां इन शइ खे मद्देनज़र रखे, खुदारा असां सिंध जे सुठे इदारनि खे असां अपील था करियूं उन कातिल खे गिरफ़्तार करे ऐं सुठे नमूने सां उनजो तहक़ीक़ात कयो वञे ताकि उन कातिल गिरफ़्तार थिए। आईंदा अहिड़ा शख़्सियतनि खे क़त्ल न कयो वञे और असां इंशाअल्लाह हमेशह लाइ ऐं जॾहिं बि जेसि ताईं उन कातिल गिरफ़्तार कोन थींदा, असां जेसि ताईं उन्हनि खे इंसाफ़ न मिलंदो असां उन्हनि सां गॾु रहंदा।